उते शहीद भी थिया आहिनि जेके हमास जा लीडर्स हुआ। उन्हनि खे क्लियरली इज़राइल चए थो त हा बाबा हमास जा माण्हू वेठा उन्हनि खे असां टारगेटेड ऑपरेशन कयो आहे दोहा में, कतर में। ऐं हू बि हमास वारा बि चवनि था त भई असीं हिते वियासीं, जेको अमेरिका प्रपोज़ल ॾिनो हो अमन लाइ, जेको प्रपोज़ल छा हिकिड़ी मश्करी अमेरिका कई, पर यार हद थी वई आहे सर। त मतिलबु इज़राइल हिकिड़े ॿिए मुल्क में इहे टारगेटेड ऑपरेशन्स कंदो, जेके ऐं उहे माण्हू जेके ॻाल्हियूं करण लाइ मुज़ाकरात ते वेठल आहिनि। माना इज़राइल ॻाल्हियुनि जी शुरू ई नथो करणु चाहे, यानी हिन ते को मुज़ाकरात जो हुनजो को इरादो ई न आहे। न त न सिर्फ़ु ॻाल्हियूं करण वारनि खे हिट करणु, इहो त किथे ई न थींदो आहे, इहो त कॾहिं ई न थींदो आहे। हिते जेके अमन लाइ मुज़ाकरात करे रहिया हुजनि उन्हनि खे तव्हां टारगेट कयो, पोइ हिकिड़े तव्हां हिकिड़े ॿिए मुल्क में, अच्छा उहो ॿियो मुल्क केरु आहे जिथे अमेरिकन बेसिस आहिनि। यस, अमेरिका जे सभई सॼी असांजा अरब सगोरा अमेरिका जा इत्तहादी आहिनि। सो अगरि अमेरिका जो इत्तहादी क़तर आहे त इज़राइल बि अमेरिका जो इत्तहादी आहे। त पंहिंजे ई इत्तहादी ते अञा ताईं क़तर जो को रिएक्शन न आयो आहे, त क़तर हिन जो रिएक्शन छा ॾींदो? हुनखे ॾिसो, पोइ भेरे ईरान जॾहिं बेसिस ते हमिलो कयो त अमेरिकन बेसिस हुआ जेके क़तर में हुआ, त उनजी का न का कूड़ी सची जस्टिफिकेशन हुई। इट वाज वॉर गोइंग ऑन बिटवीन अमेरिका एंड ईरान। पर हिन भेरे त हू हिकिड़ो अमन लाइ हिकिड़ो ट्याकड़ी जो किरदारु अदा कंदड़ मुल्क ते तव्हां हमिलो कयो पिया, जेको अमेरिका जो इत्तहादी बि आहे। ऐं अमेरिका बि अञा ताईं मज़म्मत न कई आहे। हिन जो मतिलबु इहो आहे त अमेरिका जी इजाज़त खां सवाइ इज़राइल इहो कीअं करे सघे थो? ऑब्वियसली त मतिलबु इहो थियो त हाणे अमेरिका ऐं इज़राइल दुनिया में जिथे चाहिनि कंहिं बि बहाने कंहिं बि जवाज़ जे तहत हू हमिलो करे सघनि था। हिननि खे हिकिड़ो लाइसेंस मिली वियो इज़राइल खे, उहो ई लाइसेंस माण्हू त मारे पियो। पर मूंखे हाणे इंतज़ारु आहे त ही अरब OIC अरब मुल्क हाणे पंहिंजी त अची आई अथनि, गज़ा वारनि जी त परवाह कोन अथनि। पर हाणे हिन खां पोइ बि अगरि अरब सगोरा इज़राइल खे को सिर्फ़ु मज़म्मती बयाननि खां सवाइ कुझु ॿियो न कयूं त पोइ इन्हनि सां वधीक जुठ थींदी। यस अली साहब, अगरि ज़ाहिर इसराइल त हिन वक़्तु क्लियर नज़र अचे थो पियो त इवन अमेरिका बि अॼु जेका UN जो इजलास थियणो आहे, UN जे इजलास में हुन ते ॻाल्हि थियणी आहे 2 स्टेट सोल्यूशन्स ते, पर अमेरिका जेको आहे उहो फ़लस्तीन खे ई नथो अचणु ॾिए, फ़लस्तीनी लीडर्स खे ई नथो अचणु ॾिए, उते वीज़ा ई नथो इशू करे। पोइ UN रिक्वेस्ट थी करे त बाबा असां पंहिंजो इजलास जेनेवा शिफ्ट कयूं, त उहो बि शिफ्ट नथो थिए। ट्रम्प त हाणे हिकिड़ो हिकिड़ी दादागीरी वारी हालत आहे। ऐं हुनजो हिकिड़ो जेको नेतन्याहू हुनजो हिकिड़ो चमचा हूंदा आहिनि जेको वणे कनि, मतिलबु दुनिया मां हिकिड़ी जेका नॉर्मलसी हूंदी आहे, मतिलबु हिकिड़ी ॾेखार लाइ हिकिड़ी फज़ीलत हूंदी आहे, उहा फज़ीलत ख़तमु थिए पई। इन ते ॿियो हाणे वधीक छा ॻाल्हाइजे, पर मूंखे इंतज़ारु रहंदो त अरब सगोरा हाणे बि कुझु कनि था या अञा जेको आहे सिर्फ़ु पंहिंजा जेके कारोबारी तालुकात आहिनि उहे मुतल कंदा ऐं हिकिड़ी नाम निहाद क़िस्म जी मज़म्मतूं थींदियूं, या को अहिड़ो जवाबु ॾियण जी हिमत त ॾुखी ॻाल्हि आहे कंदा, पर सोचींदासीं। अच्छा भई इसराइल थोरो अगरि कनेक्टेड आहे, पर मन इसराइल हिकिड़ो अमेरिका खे बि त ॾियणु माना हिकिड़े क़िस्म जो डिफरेंट ई एटीट्यूड थो ॾिए न। अॼु अमेरिका भारत ते भड़कियो पियो आहे, भारत सां नथो ॻाल्हाए, इसराइल वञी उन्हनि सां ट्रेड एग्रीमेंट्स थो करे अचे। मुंहिंजे ख़्याल में ट्रम्प जेको आहे उनखे झलियल आहे इज़राइल, उनजी जेका को कमज़ोर रग हुनजे हथ में आहे इज़राइल जे या नेतन्याहू जे, उहा एप्स्टीन लिस्ट आहे छा आहे जो नेतन्याहू जे साम्हूं ट्रम्प बेवस आहे। ऐं हाणे अगरि UN बि न UN खे जेनेवा वञणु ॾे, यानी UN पोइ छा जी ख़ुदि मुख़्तियार इदारो आहे, यूनाइटेड नेशंस जो हिकिड़े अमेरिका जी इजाज़त खां सवाइ पंहिंजो इजलास नथो शिफ्ट करे सघे जेनेवा, त पोइ हीउ छा जो ख़ुदि मुख़्तियार इदारो आहे, हिन मां कहिड़ी उमेदु रखो था? कॉलर नज़र अशफाक अहमद मलिक दादूमा जी। मलिक साहब छा चवणु चाहींदा? साईं, असांजो अली कादी साहब खां हिकिड़ो सुवालु आहे त असांजे दादू ज़िले में पाणी जेको आहे पीअण जो मुहैया नथो थिए, छाकाणि त हिते जेको जड़ आहे उहो ॿारो आहे। हिते दादू ज़िले में 80 करोड़ रुपयनि जी लागत सां हिकिड़ो फिल्ट्रेशन प्लांट 2013 में तामीर कराइण लाइ सिंध हुकूमत 80 करोड़ रुपया मंज़ूर कया हुआ।
जेको फिल्ट्रेशन प्लांट 2015 में मुकमल थियणो हुयो, उहो 80 करोड़ रुपया उन जा लागत जेका आई उहा सॼी ख़र्च थी चुकी आहे, पर फिल्ट्रेशन प्लांट अञा ताईं तामीर न थी सघियो आहे। ऐं जेको हिते अहिड़ा इंजीनियर आहिनि उहे ठेकेदारनि खां पैसा वठनि था, अहिड़ियूं वॉइसूं बि वायरल थियूं आहिनि, पर हिते जेकी करप्शन खे रोकण लाइ इदारा आहिनि उहे बि ख़ामोश बणियल आहिनि। इन्हनि जो छा सबबु आहे? छा उहे करप्शन खे रोकण वारा इदारा उन्हनि जे ॾाढो बेवस बणियल आहिनि? जी, इहो मुंहिंजो सुवालु आहे। ठीकु आहे साईं। ॿी बि कॉल गुलज़ार हुसैन जतियाल कराची मां। जी जतियाल साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम साईं, काज़ी साहब खे बि सलाम तव्हांखे। अच्छा, मूंखे काज़ी साहब खां थोरो इहो पुछणो हो त फ्लड मैनेजमेंट सिंध में त पूरी तबाहशुदा आहे, मतिलबु को ध्यानु न आहे, न मतिलबु त उन ते का स्टडी कई थी वञे, न उन जी का मक़सदु अपलाइड को अहिड़ो सिस्टम आहे, त ॿेला बि तबाह कया विया आहिनि, हथ सां वण बि कटिया विया आहिनि, पर पूरे पाकिस्तान जो इहो हाल आहे। ऐं उल्टो जेको आहे सो जॾहिं फ्लड अचे थो बजाइनि जे जो उन जा रिजर्वायर हिकिड़ा ठाहिया वेंदा आहिनि या कुझु वरी डैमनि ते शुरू थी विया आहिनि, माना ईअं लॻे थो त दरिया खे उल्टो वहाए मथे डैम ठाहींदा। त इहो थोरो ॿुधायो त इहो छो, मतिलबु इहा माना हिकिड़ी ज़हनी जेको आहे मतिलबु त ही छो आहे ईअं पाकिस्तान में? ठीकु साईं। पहिरीं साईं फिल्ट्रेशन प्लांट नालो चओ साईं? अशफाक अहमद मलिक साहब। अशफाक मलिक साहब, जेको दादू मां तव्हां चयो त प्लांट हो उहो न ठहियो आहे, ऐं पोइ उनमें शायदि अॻु में बि हिकिड़े कॉलर साहब सोलंगी साहब साॻे प्लांट जी ॻाल्हि पे कई, त तव्हां चयो त जेके एहतसाब या पुछाणो कंदड़ इदारा आहिनि उहे बि छा बेवस आहिनि? तव्हां मलिक साहब सवाल इहो कयो। मलिक साहब, को बि माण्हू बेवस सिर्फ़ु हिकिड़ी सूरत में हुजे थो जो ॿी धुर उनखां ॾाढी हुजे, पर कंटार या इग्नोर तॾहिं कयो वेंदो आहे जॾहिं तव्हां उहो जेके पुछाणो कंदड़ आहिनि उन्हनि जो बि हिसो पती हुन में हुजे। हाणे मूंखे ख़बर न आहे तव्हां कहिड़े इदारनि जो ज़िक्र कयो था, लेकिन आउं तव्हांखे हिकिड़ी मोटी ॻाल्हि त इहो चई सघां थो त ज़ाहिर अगरि केरु पुछाणो न पियो करे त पंहिंजो बि हिसो पती हूंदो त हू छो पुछाणो कंदो। बाक़ी ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, पोइ एहतसाब थींदो, पोइ हीअं थी वेंदो, पोइ 200 माण्हू झलिजी पवंदा, पोइ 300 माण्हू झलिजी पवंदा, इहे ख़बरूं आहिनि। ऐं नथो सम्झाए अहिड़ो को बि किथे बि का मूंखे नियत नज़र नथी अचे, फ्रैंकली थी सघे थो आउं ग़लति हुजां।